अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु जो मौज़ू ऐं उनवान आहे हज़रत पीर करमुल्ला अल मरूफ़ दिलबर साईं। काफ़ी दोस्तनि व्हाट्सएप ते पर्सनल ते मूंसां कचारी कई, राब्तो कयो त साईं असांखे साईं पीर करमुल्ला अल मरूफ़ दिलबर साईं जी कुझु सवाने हयात ऐं उन जे बारे में कुझु ॿुधायो। उन जे लाइ तव्हांजे साम्हूं पेश थियो आहियां त हज़रत पीर करमुल्ला अल महरूफ़ दिलबर साईं जेकी पूरी दुनिया जग जहान सुञाणे थो, जंहिं अल्लाह जे प्यारे वलीअ बाने बरगुज़ीदे बाने 600 जे लॻभॻि किताब लिखिया, के सिंधी में, के अरबी में, के उर्दू में। असां अहले सुन्नत वल जमात जे लाइ हिकिड़ो छपर छांव ऐं सरमायो आहिनि। असांजे अहले सुन्नत जा अॼुकल्ह जेके ख़तीब हज़रात आहिनि या मुबल्लिग आहिनि या आलिम आहिनि, उहे हज़रत पीर साहिब जा किताब पढ़ियो करे पंहिंजे मिंबरनि ते वयो करे बयानु कनि था ऐं काफ़ी माण्हू मुखालफ़ो कनि था पीर साहिब जे बारे में। त ॾिसो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में मुनाफ़िक़ हुआ ऐं हुज़ूर साईं जे मथां केतिरा मुनाफ़िक़ इल्ज़ाम तलाशी कंदा हुआ, मुनाफ़िक़ूं कंदा हुआ, पर हुज़ूर साईं उन्हनि खे सुञाणंदा हुआ त हिन जदीद दौर में, पुरफ़ुतन दौर में जेकॾहिं मुनाफ़िक़ियूं कनि था त हज़रत पीर साहिब जी सिहत ते को बि असरु कोन थो थिए। जीअं माण्हू हुन जी मुखालफ़ कनि था, तीअं अल्लाह पाक उन वलीअ बाने जी इज़त खे अञा बाला ऐं बुलंद करे थो ऐं वधाए थो। त हिकिड़ी सोचण जी ॻाल्हि आहे त जंहिं वलीअ बाने पंहिंजो टाइम कढी राति ॾींहुं करे सफ़रनि में हुजे, मुसाफ़िरी में हुजे, बयाननि में हुजे, तक़रीरनि में हुजे, पंहिंजो परे परे मुल्कनि जा सफ़र करे हर मुल्क जो सफ़रनामो लिखियो ऐं अल्लाह जी वलियुनि बाननि जो शान लिखियो। कसीर तइदाद में साईं जा किताबनि इमादुद्दीन नुमाज़ जे बारे में, दुरूद मुस्तफ़ा दुरूदनि जे बारे में ऐं पंहिंजो मवाद हसना चाल जुर्द लिखिया आहिनि। उन में तक़रीरूं हज़रातनि जे लाइ, उनखे अलावा पाकीज़ा ज़िंदगी घर ऐं घर वारनि जे लाइ, त उन में घर ऐं घर वारनि जो सॼो तौरु तरीक़ो लिखियो पियो आहे। त हज़रत पीर साहिबु तमामु बहितरीनु महिनत कई आहे, हिकिड़ा आलिम रब्बानी आलिम थी गुज़रिया ऐं पंहिंजो जदीद हिन दौर में हिन हस्ती जहिड़ो शायदि ॿियो को न हुजे जे पंहिंजो टाइम कढी मुफ़सर थिया ऐं माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह बहितरीनु किताब लिखिया। अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु असांजी हिन दुनिया में सिंधी किताबनि जी तमामु बेहद ज़रूरत आहे, जेका साईं तमामु बेहद महिनत करे लिखिया ऐं उन्हनि जा मुरीद हज़रात वरी PDF करे मोबाइल टच जे ज़रिए बि ॾियनि पिया। इहा बि हिकिड़ी सवाब जी नियत सां तमामु बहितरीनु सुठी शइ आहे, सुठी मालूमात मिले थी। त आउं उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइणु थो चाहियां त जेके हज़रत पीर साहिबु साईं पीर दिलबर साईं जी मुखालिफ़ कनि था, उहो केतिरी मुनाफ़िक़ी कंदा, मुखालिफ़ कंदा, पर अल्लाह जी वलीअ बाने जे सिहत ते को बि असरु कोन थींदो। जीअं मुनाफ़िक़ मुनाफ़िक़ियूं कंदा, जीअं उन जूं गिलाऊं कंदा, उन्हनि जी शान में गुस्ताखी कंदा, तीअं उन अल्लाह जी नेक बरगुज़ीदे बाने जो अल्लाह पाक अञा शान बुलंद ऐं बाला कंदो, अञा शान वधाईंदो। त उन हस्ती जा काफ़ी लाहत कसीर तइदाद में मूं वटि 350 जे लॻभॻि किताब मौजूदु आहिनि। त आउं उन्हनि दोस्तनि जिन मूंखे पर्सनल चयो, उन्हनि सां बि मुखातिबु आहियां त हिन जदीद दौर में असांजा आलिम, असांजा अहले सुन्नत जा मुफ़्ती तमामु सुठा आहिनि, सुठा थी गुज़रिया आहिनि ऐं त उन्हनि में मूंखे हज़रत पीर साहिबु साईं पीर करमुल्ला अल मरूफ़ दिलबर साईं बेहद इंतिहा सुठा तमामु बहितरीनु ॾिसण में अचनि पिया। असांजो उस्तादु हिन वक़्त जो वली कामिल बुज़ुर्ग बानू साहिब मखदूम साईं मुफ़्ती अब्दुर्रहमान ठटवी दामत बरकातुल्लाह आलिया, अल्लाह पाक साईं जी उमिरि में इज़ाफ़ो फ़रमाए ऐं साईं जन फ़रमाईंदा त माशाअल्लाह बहितरीनु पीर साहिबु हिकिड़ी महिनत करे रहियो, अल्लाह पाक उनजे इल्म में, अमल में, रोज़ी में बरकतूं विझंदो। सो असांजा उस्ताद, असांजा अहले सुन्नत जा आलिम ऐं पंहिंजो वॾा रब्बानी आलिम जेके मुफ़्ती, जेके मुदर्रिस मदरसो हला रहिया आहिनि, उहे बि हज़रत पीर साहिब जा हथ चुमंदा आहिनि, यानी उन्हनि जी इज़त कंदा आहिनि। बाक़ी जेके मुखालिफ़ूं कंदा या सोशल मीडिया ते ग़लति पेज ठाहियो, फेसबुक पेज ते फेक आइडियूं ठाहे पोइ ग़लति कमेंट्स ॾियनि था, ग़लति ॻाल्हाइनि था, उन्हनि जी पंहिंजो नज़रियात आहे। छो जेकी औलाद खे माइट सुती ॾींदो आहे, जेको रस्तो ॾींदो आहे, औलाद उहो ई ॻाल्हाईंदो आहे। त जेके कुझु फेसबुक ते ॻाल्हाइनि था, सोशल मीडिया ते, अॼुकल्ह हर माण्हू सोशल मीडिया जे वर्कनि में मौजूदु आहे, त जेकॾहिं के घटि वधि ॻाल्हाइनि था, उन्हनि जी ख़िदमत में इहा ई अपील आहे त तव्हां हिकिड़ो फ़क़ति किताब साईं पीर साहिब जो पढ़ो, दलीलनि सां लिखियलु आहे, तव्हांजो ज़हन फ्रेश थी वेंदो ऐं तव्हांजे ज़हन मां गुमराही निकिरी वेंदी।
ऐं के माण्हू कारे पटके ते एतिराज़ कंदा उन्हनि जे मुतालिक़ साईं पीर साहिबु हिकिड़ो कारो पटको हदीसनि जी रोशनी में सॼो किताबु लिखियो आहे। ऐं के माण्हू ख़ुतबनि जे मुतालिक़ एतिराज़ कनि था त सुन्नी ख़ुतबा सॼो हवालनि सां दलीलनि सां जिन ते उलमा करामनि जूं तक़रीरूं लिखियल आहिनि उहो बि साईं पीर साहिबु किताबु लिखियो आहे। लहद किताब लिखिया आहिनि जिन जा नाला नथो खणी सघां, काफ़ी किताब आहिनि। त ऐं असांजे अहल सुन्नत वारे आलमनि ऐं अहल सुन्नत वारनि तालिबनि खे इहो ई अपील थो करियां त हज़रत पीर साहिब जा किताब पढ़ो ऐं उन्हनि सां मुहबत करियो, उन्हनि सां ॿधी कयो। ऐं हिकिड़े माण्हू व्हाट्सएप ते मूंखां सुवाल कयो त हज़रत पीर साहिब कंहिं दीनी जलसे में अचनि था त उन्हनि जा मुरीद पंहिंजो तकरार कनि था, उन्हनि खे मिलणु कोन था ॾियनि। उन जी वजह इहा आहे त ॾिसो हिकु अलाह जो वली बानू जंहिं पूरी दुनिया में दीन जी ख़िदमत कई त ज़ाहिरा माण्हू उन सां मुहबत कनि था, उनखे चाह ऐं मिलण जे लाइ आता हुजनि था, उन्हनि सां मुहबत कनि था। त हज़रत पीर साहिबु राति ॾींहुं मसरूफ़ रहनि था ऐं राति ॾींहुं प्रोग्राम परे परे प्रोग्राम ऐं गाॾी में हलंदे सफ़र जे दौरान पाण किताब लिखंदा आहिनि। त इन जे करे आवाम खे मिलण माण्हू कोन ॾींदा आहिनि, त उन्हनि जे करे उहे दिलि में न कनि। बाक़ी हज़रत पीर साहिबु तमामु लाहद बेहद मुहबत करण वारो हिकु इंसानु आहे, हिकु अलाह जो वली बानू आहे। अल्लाह पाक साईं पीर साईं करमुल्ला अलमरूफ दिलबर साईं जी इल्म में, उमिरि में, हयाती में, औलाद में, बचनि ॿारनि में बरकत अता फ़रमाए। उमेदु हूंदी त हिन पैगाम खे तव्हां ॿियनि ताईं शेयर कंदा त असांजी अवामुन नास खे ख़बर पइजी वञे त हिकु अलाह जे वली बाने जी तसनीफ़ छा आहे ऐं उन जे मुतलिक़ जेके माण्हू घटि वधि ॻाल्हाइनि था त असांखे उन जवाबु ॾियण बि आसानु थिए। वमा अलैना इल्लल बलाग।